जय झूलेलाल। त हाईटेक आदर्श पूज्य सिंधी पंचायत जूना बिलासपुर ऐं छत्तीसगढ़ चैम्बर ऑफ कॉमर्स जे संयुक्त तत्वाधान में कोविड-19 जो वैक्सीन 45 वर्ष खां अधिक जे माण्हुनि लाइ निःशुल्क लॻायो वियो। हिन कार्यक्रम में 90 माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वई। हिन कैंप में पंचायत अध्यक्ष श्याम हरियानी, अविनाश आहूजा, अनिल वाधवानी, नंदलाल पुरी, सुरेश टहलियानी, सुनील विनोद, लालचंदानी, राजेश मोटवानी, हीरा सुदारा, ग्वालू पहूजा, प्रेमचंद गंगवानी, गुरबख्श जसवानी, शंकर हिरवानी, राजेश माखीजा, धनराज भक्तानी, मनोहर आहूजा, उत्तम बेलानी, प्रेम साबवानी, सुनील खेमचंदानी, नर्सिंग स्टाफ टीम, डॉक्टर्स टीम, नगर निगम जी टीम ऐं हाईटेक पंचायत जी टीम जो भरपूर सहयोग मिलियो। माण्हुनि में वैक्सीन जे प्रति जागरूकता हुई। माण्हुनि हिन निःशुल्क कैंप जो लाभ वरितो। ख़बर वणी आहे त लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।